अचे तोखे तलाक ॾियारींदमि, हेॾे खपाईंदमि, हीअं कंदमि। जॾहिं मूंखे 3 लखनि में हेॾे खपाए अथई त हाणे अचे तो हेॾे अच हेॾे अच। जॾहिं मुंहिंजी माउ खे तलाक ॾींदे न मुंहिंजो पीउ अॼु बि न मुंहिंजो सुभाणे पीउ मां नथी मञणु चाहियां त बि ज़बरदस्ती चए थो हेॾे अच। मूंखे धमकियूं थो ॾियणु चाहे त छा नालो तोखे मां अगवा कराईंदमि, हीअं कराईंदमि, कुझु बि थियो या मूंखे थियो या मुंहिंजे मुड़ुस खे थियो या मुंहिंजे सहुरे खे थियो, कुझु बि थियो मुंहिंजे इहे हज़ूर बख्श गोपांग ऐं मुजाहिद अली गोपांग, ये छा आहिनि तुंहिंजा? ये मुंहिंजो मुजाहिद अली गोपांग मुड़ुस आहे, हज़ूर बख्श गोपांग सहुरो मुंहिंजो, या मुंहिंजे कुझु बि हिननि खे थियो मुंहिंजे पीउ जो इहो ज़िम्मेदार आहे। तुंहिंजे पीउ जो नालो छा आहे? उस्ताद कुर्बान अली। पाण केरु आहे? पाण राति जो सेतो आहे, कोड़ो ॻोठ रहंदो आहे। कोड़ो ॻोठ किथे आहे? हिंगोर जा। मूंखे चए थो ज़बरदस्ती तोखे अगवा कराईंदमि, हीअं कराईंदमि, हो कराईंदमि, धमकियूं त ॾींदो हुते। कुझु बि थियो त मुंहिंजो पीउ आहे ज़िम्मेदार, ॾोही मुंहिंजो पीउ आहे। मुंहिंजो भाइर जमशाद अली सेतो, जुनेद अली सेतो, इहे मूंखे धमकाइनि था चाहिनि, कुझु बि पंहिंजे घर में जहिड़ो कीअं बि थिए थो, बसि आई पाई मूंखे त चवंदा तूं हेॾे अच, हेॾे तलाक अचे तोखे हिते मां ॿिए पासे खपाईंदमि। ईअं त न आहे न, मुंहिंजो नंढो पुटु आहे, ॿार आहिनि मुंहिंजा, रुली वेंदमि मां कंहिंजे आसरे आहियां। मां पंहिंजे मुड़ुस जा जॾहिं सेठ आहियां, कुझु बि आहियां त उहो छो थो मूंखे घुराइणु चाहे। खे तो धमकियूं ॾिए, मुंहिंजे मुड़ुस खे तो धमकियूं ॾिए, मूंखे तो धमकियूं ॾिए त हे छा नाले मां अगवा कंदमि, हीअं कराईंदमि, हो कराईंदमि। खैरपुर पुलिस ऐं चूंडकीअ पुलिस खे फुल थी कयां त मूंखे टफ ॾिनो वञे।